ये आजमाइश तो है वो अब घर नऊ ठाहिबो तो पहिरियां ड्राहिबो आहे हे कुदरत ड्राह डूह करे पई त नवां घर ठाहियो नई से आबाद थियो ऐं नई से पंहिंजे सिंध संभाले पोइ परेशान असांजे ॻोठनि में त रिकॉर्ड हो अहिड़ा ॻोठ असांजा ठहियल पर हाणे ॿुॾी रानी नथो करे सघे महिनत करे माण्हू बाबा सिंधी वॾला चरिया कोन अॼु चयो त ॿुॾीअ जा बीणा आज़माइशूं थींदियूं करे करे माण्हू कंहिं बीमार ते अलाह ताला चर्च कंदो आहे रुपयो कोन बचंदो आहे ऐं कंहिं वरी टिकी फोटो तो बची वेंदो आहे तो ईअं सम्झो त हींअर अहिड़ी बीमारी आहे जंहिं अलाह ताला कयो आहे न पर इहो तव्हांखे पेरनि ते बीहा दुनिया जी खोड़ क़ौमूं आहिनि जिन तबाह थी वरी ठहियूं आहिनि तव्हां पढ़िया लिखिया आहियो जापान खे पढ़ो हिरोशिमा तबाह थी चुको नागासाकी पर वरी अॼु दुनिया जो मॉडल तो तव्हां बि इहा ई सोच रखी असां पिंजणा कोन आहियूं गॾियूं हर शइ में गॾियूं न न घबरायो न हर मोड़ ते हर राति तव्हां वटि नंबर ईंदल जो आहे कंहिं बि क़िस्म जी परेशानी असां 10 मिंट में पहुचां दुआ कयो ऐं वरी बि चवंदुसि तबियत मां फिलण कढिजो सिंधी क़ौम जो घाट ऊचो आहे ऊचो रहण ॾियो हा पाण पंहिंजे ईअं सम्झो पंहिंजे सिंध जे गादी जे हंध में सिंध तव्हांजी आहे गादी तव्हांजी आहे थैंक यू वरी कॾहिं हर ॻाल्हि परेशानी क्या बि न जेका बि थिए सिचुएशन ॿुधाइजो